रियासती तालुके जे हज़ारनि इलाइक़े वासियुनि जी परेशानियुनि खे ॾिसंदे अॻूणे सूबाई वज़ीर जी कोशिश सां अवाम जी सहूलियत लाइ नेशनल बैंक ऑफ पाकिस्तान भिरिया ब्रांच जी नई तामीर थियल बिल्डिंग जो इफ़्तिताह अॻूणे सूबाई वज़ीर सैयद मुराद अली शाह कयो, जंहिं बाद ब्रांच जो कमु शुरू करे छॾियो। इब्तिदाई तक़रीब दौरान बैंक इंतिज़ामिया पारां सैयद मुराद अली शाह ऐं आयल महिमाननि नेशनल बैंक जे रीजनल हेड मुमताज़ भुट्टो, आरी ऑपरेशन सखर प्रकाश खत्री, आरी एंट्री कंट्रोल सखर सैयद सजाद अली शाह ऐं ॿियनि खे गुलनि जी वर्खा करे भरपूर इस्तक़बाल कंदे सिंध जी सूखड़ी टोपिन ऐं अजरकनि जा तोहफ़ा पेश कया। इन मौक़े ते बैंक मैनेजर फराद हुसैन वगण ऐं ऑपरेशन मैनेजर तालिब हुसैन चांडियो ॿिनि आयल महिमाननि खे अकाउंट होल्डर ऐं आम सार्फ़िन लाइ बैंक पारां सहूलियतुनि बाबति ॼाण फराहम कई। जॾहिं अॻूणे सूबाई वज़ीर सैयद मुराद अली शाह ख़िताब कंदे चयो त कस्टमर्स, वापारियुनि तबिके, मुलाज़िमनि, पेंशनरनि समेत कारोबारी माण्हुनि खे अमले पारां आगाही ॾियण लाइ आसान सहूलियत क़ाइमु कयूं वञनि त जीअं वधि खां वधि हू पंहिंजा अकाउंट नेशनल बैंक में खोलाइनि ऐं हुकूमत पारां नए ॾिनल स्कीमुनि मां फ़ाइदो हासिल करे इलाइक़े जी तरक़ीअ में इज़ाफ़ो करे ग़ुरबत में घटिताई अची सघे। हिन मौक़े ते सैयद क़ाइम अली शाह, सेठ अली शेर राजपूत, राणा शेर मोहम्मद राणा, अब्दुल सत्तार शेरीन ऐं सहाफ़ीन पिणु शिरकत कई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।